नाज़रीन, दादू शहर में कुछ साल पहिरियां अॻूणे MNA रफ़ीक जमाली ऐं अॻूणे MPA पीर मज़हरुल हक़ जी कोशिशुनि सां शहर अंदरि स्ट्रीट लाइट जी स्कीम लॻी, जेके कुझु महीना हलण खां पोइ दादू म्यूनिसिपल जी नाअहली जे करे बंदि थी वई। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे दादू खां फराज़ जमाली। दादू एसएस मोड़ ते हिते साबिक़ा MNA रफ़ीक अहमद जमाली ऐं साबिक़ा MPA पीर मज़हरुल हक़ जी कोशिशुनि सां हिते स्ट्रीट लाइट क़ाइमु कई वई। उन जे बावजूदि कामोरनि जी नाअहली जे करे हिते स्ट्रीट लाइट सॼी बंदि थी वई आहे। अचो तवाम खां पुछूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। त स्ट्रीट लाइटूं तव्हां ॾिसो त शहर जे अंदरि हज़ारनि जी तइदाद में लॻल आहिनि। MNA साहब साबिक़ा MNA ऐं MPA साहब जी कोशिशुनि सां हीअ स्कीम लॻी आहे। हज़ारनि जी तइदाद में दादू मोहंदर नाके खां वठी शाहजहान पार्क ताईं स्ट्रीट लाइटूं लॻल आहिनि। शाहजहान पार्क खां वेंदे दोदाणी जमाली मोड़ ताईं स्ट्रीट लाइटूं लॻल आहिनि। तव्हां जोही मोड़ वेंदो, जोही मोड़ खां वठी SP मोड़ ताईं स्ट्रीट लाइट लॻल आहिनि। पर इहा स्कीम मुकमिल बंदि पई आहे, सालनि खां बंदि पई आहे। दादू शहर ऊंदाही में आहे। म्यूनिसिपल तरफ़ां केॾीमहिल चवनि था त बस स्ट्रीट लाइट्स जी बल्ब ख़राब आहिनि, केॾीमहिल लाइटुनि जी जेका तारूं ख़राब आहिनि। टीम सां गॾु फराज़ जमाली, धरती न्यूज़।